अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुअलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर भाई खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अव्हां भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त मुराद जेको आहे अली खान जो लाश ॾिसंदो ऐं मुराद घणो परेशान थी वेंदो। मुराद होश ख़ता थी वेंदा। पोइ मुराद जे घर में रोज़ाई राड़ो हूंदो ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त जेको आहे शाहनवाज़ टोडल जे बारे में रेज़न खे सॼी हक़ीक़त खां ॼाण करे छॾींदो। रेज़न खे चवंदो त मुराद जे घर में रोज़ाई राड़ो आहे, तूं हाणे इन कम जो फ़ाइदो वठ, तूं वञी टोडल जे पोयां, छो जो मुराद वारनि जो कब्ज़ो थी पियो आहे ऐं हू ॿ ॾींहं टोडल जे पोयां न वेंदा। उन जे करे तूं इहो फ़ाइदो वठ ऐं तूं टोडल जे पोयां वञ, अला करे टोडल तोखे हथ अची वेंदो। अगरि तोखे टोडल हथ अची वियो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां त पोइ मुराद असांजी कमज़ोरी हूंदी ऐं हाणे इन कम में तोखे देरि थियण न घुरिजे, छो जो मुराद जो माण्हू मरी चुको आहे ऐं हू 2 ॾींहं टोडल जे पोयां न वेंदो, जे करे हाणे तोखे इन कम में फ़ाइदो वठिणो पवंदो। रेज़न चवंदो त मां अॼु साण घर वञी ऐं 50 माण्हू वठी टोडल जे पोयां थो पवां, उनखे कचे तरफ़ ॻोल्हींदो रहंदुसि, अला करे त हूअ हथ अचे। अगरि जेकॾहिं हू हथ अची वियो त पोइ मां टोडल खे उते मारे ऐं उनजो लाश उते फिटो करे ईंदुसि। पोइ गुलपरी खे घर वठी अची उनखे ककर जे हवाले कंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त शाहनवाज़ जेको आहे कमदार खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं इन मुराद खे बदनाम कर ऐं यानी टोडल जी ॻाल्हि हर घर में हला, जीअं मुराद जो कंध झुकी पए ऐं हू कंध खण हलण जहिड़ो बि न रहे। कमदार चवंदो त मां हाणे इन कम में देरि न कंदुसि, हाणे कम इहो वञी हर ॻोठ ऐं हर घर में हलाईंदुसि। ॾिसां त मुराद केरु थींदो आहे जो पंहिंजी इज़त खे लिकाइण वारो, ऐं मां उनखे ॿुधाईंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।